नाज़रीन हिते मिठियाणी खां रिपोर्ट आहे ज़वार सैद ज़ुल्फ़िकार अली शाह जी। मिठियाणी भरिसां ॻोठ गाज़ी खान मशहूरी वासी फ़ौजी मोहम्मद रमज़ान मशहूरी साले हथां क़तल थी वियो। मक़तूल पंहिंजे ॻोठ खां शहर अची रहियो हो त ताड़ में वेठल संदसि सालो अरशद मशहूरी रिपीट जा सिधा फायर करे मौक़े ते क़तल करे छॾियो। यादि रहे त कुझु वक़्त खां ॿिन्ही धुरनि जो घरू तकरार हलंदड़ हुयो, जंहिं सबबु हीउ वाक़ियो पेश आयो आहे। ॿिए तरफ़ अहिड़े इतलाह ते पुलिस ऐं वारसनि वाक़िए वारी हंधि पहुची लाश हेल्थ सेंटर मिठियाणी मुंतक़िल करे छॾियो, जॾहिं त डॉक्टरनि पारां फ़ौत थियण जी तस्दीक कई वई। मिठियाणी अस्पताल में पोस्टमार्टम जे सूरत न हुजण सबबि लाश सिविल अस्पताल नौशरो फिरोज़ मुंतक़िल कयो वियो ऐं जवाबदार अरशद मशहूरी रिपीट समेत थाणे ते पेश पियो। अहिड़े वाक़िए खां पोइ वधीक रत छाण जा इम्कान हुजण सबबि पुलिस जी वॾी नफ़री ॻोठ में पहुची वई। इलाइक़े में ख़ौफ़ हिरास छायल रहियो। वधीक पुलिस पारां जांच हलंदड़ आहे।